अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 26 डिसंबर संडे ऐं सुबुह जा 11:30 थियण वारा आहिनि। मां हमेशह वांगुरु थोरी एक्स्ट्रा निंड कई, नाश्तो कयो। उन खां पोइ काफ़ी देरि खां मां हिते कटिंग करण में बिज़ी आहियां पंहिंजे नई रिलीज़ जे लाइ, नए प्रोजेक्ट जे लाइ। सो कटिंग जो सिलसिलो हिते जारी आहे। कुझु देरि हिते ई वेठी हूंदमि छो त काफ़ी सारा कलर्स जॾहिं मां कटे पूरा कंदमि पोइ सिबण जो मज़ो ईंदो। सो मुंहिंजो बेस कलर इहो आहे। हिन में मूंखे थोड़ा वॾा वॾा पीसिस खपंदा त मां इन्हनि जे लाइ ही सभु वॾा जेके बि मां वटि पीसिस आहिनि उहे खयां आहिनि। ऐं इन खां पोइ जेके वरी हिननि मां नंढा नंढा बचंदा उहे वरी मुंहिंजा थींदा नेक्स्ट प्रोजेक्ट जे लाइ, छो त वरी नंढनि जी बि ठाहींदमि, यानी जंहिं मां हिकिड़ी हिकिड़ी टुकड़ी बि बचे त उहो नंढा पीसिस बि यूज़ थी वञनि। सो फ़िलहालु मां हे वॾा वॾा पीसिस खयां आहिनि ऐं ॾाढा प्यारा प्यारा कलर्स आहिनि, ॾाढा सुहिणा सुहिणा डिज़ाइन आहिनि। त इहे मां कटिंग ख़ैर अॼु में त कटिंग पूरी न थींदी ज़ाहिर, सॼी रिलीअ जी असां कटिंग कॾहिं बि हिकु ॾींहं में पूरी नथा करे सघूं। सो थोरा थोरा कटींदी सिबंदी वेंदमि, उन खां पोइ जेको आहे आख़िर में वरी ॾिसबो त हाणे फाइनल केतिरा खपनि, पोइ उहे वरी ॻणे करे कटिबा। सो इहो सिलसिलो हिते जारी आहे, कटिंग थींदी रहंदी। ख़ूबसूरत रंग, बसि मां हिननि में हिकु दफ़ो घिरी वेंदी आहियां न त मुंहिंजी दिलि न चाहींदी आहे त मां हितां निकिरां या मां हे कमु छॾे करे उथां। सो फ़िलहालु मां हिन कम में बिज़ी आहियां। 12 थिया आहिनि ऐं मां कटिंग करे आयमि काफ़ी। इहे ॾाढूं छिलियल आहिनि, फ्रिज मां कढिया आहिनि, ॾाढा थधा आहिनि। सो इहे हिते रखां थी त हिननि जो टेम्परेचर थोरो नॉर्मल थिए ऐं तेसि ताईं मां इहे कुझु थांधो ई वठंदमि। ऐं खीर बि कढ़ी वियो आहे, इनखे जेको आहे रखिणो आहे अंदरि। हिते मां यखनी ठाही आहे सुराइण जे लाइ, सो इहा खाई वठंदी, पी वठंदी, खाई न वठंदी। सो इहो कुझु कमु करणा आहिनि ज़रूरी। सो ॿियो बि घणो ई कुझु आहे, पर पहिरियों थांधो ई वठां ऐं पोइ थोरी एनर्जी पंहिंजी वधाइण जो कुझु इंतज़ामु कयां। उन खां पोइ वरी बाक़ी कमनि खे कंटिन्यू कंदासीं। 12:30 थिया आहिनि, मां अची वई आहियां सिलाई करणु। ऐं हैरत जी ॻाल्हि आहे, हे रोज़ु सिलाई कयां थी ऐं रोज़ु सफ़ाई कयां थी। दरियूं बंदि पिया आहिनि, हे पर्दो त खुले ई नथो हाणे सियारे जे करे। ऐं घिम पए थी राति जो त मिटी उहा सॼी घिमजी थी वञे, जेका डस्ट आहे। पोइ बि डस्ट हिते अलाए बसि किथां थी अचे, मां त बेज़ार थी थियां। सो हाणे हिनखे मशीन खे कंदमि साफ़ु, मासी करे हे ज़ेरा जे करे मथे करे छॾींदी आहियां। हिनखे साफ़ु कंदमि ऐं घटि में घटि 2 स्क्वायर सिबी पोइ मां तव्हां सां शेयर थी कयां, त जीअं थोरो मां बि ख़ुशि थियां ऐं तव्हां सां शेयर बि कयां। ठीकु आहे, सो हाणे कंदासीं सिलाई। 1:15 थियो ऐं मां हे 2 ब्लॉक्स ठाहिया आहिनि। हे ब्लॉक्स काफ़ी वॾा था ठहनि, माना 1 फुट खां बि वधीक वेकिरा आहिनि। हे हिन जी आहे शिकिल, ठीकु आहे। हिकिड़ो इहो ठाहियमि, ॿियो हे ठाहियमि ऐं पोइ हे सभु डिफरेंट कलर्स में ठहंदा ऐं पोइ पाण में ॻंढिबा। हिन में बि इहो ई आहे त भई अगरि हे प्रिंट मूं वटि हिकिड़े ई ब्लॉक जो आहे तॾहिं बि ठीकु आहे, हे हिकिड़े जो आहे तॾहिं बि ठीकु आहे, हली वेंदो। पर हिन में कपिड़ो जेको आहे काफ़ी थो खपे। हिन में सम्झो 4 जेके आहिनि मूंखे प्रिंटेड जेको आहे कलर प्रिंट त हे बि आहे। बेसिक जा जेके आहिनि मूंखे 5 स्क्वायर खपनि ऐं 16 ट्राइंगल खपनि। ऐं हिन जेको प्रिंट आहे जंहिं मां डिज़ाइन नुमायां थो थिए, इन जा 4 स्क्वायर ऐं हिन जा 16 ट्राइंगल। त हिन में कपिड़ो थोरो काफ़ी वधीक घुरिजे। ऐं ईअं बि करे थो सघिजे त मां हिननि सभिनि जी बेस साॻी थी रखां, पर भले बेस साॻी न रखिजे। हिन जी जीअं ग्रे प्रिंट में आहे त हिन जी का वाइट ॿी का थी सघे थी, का लाइट कलर जी, पर हीअं वधीक सुहिणो लॻंदो आहे। सो इहो आहे मुंहिंजो कमु हिन महिल ताईं जो। हाणे निमाज़ जो टाइम थी वियो आहे, विझंदमि निमाज़ पढ़ंदमि ऐं पोइ जीअं जीअं टाइम मिलंदो त हिननि खे सिबंदी रहंदमि। ऐं हे काफ़ी वॾा सारा आहिनि ब्लॉक्स, त हे घटि ईंदा रिलीअ में। काउंट पोइ कंदमि जॾहिं कुझु 6-7 ठही वञनि, उन खां पोइ रखी मापे ॾिसंदमि। ऐं ॿियो त हे तादाद में घटि ईंदा ब्लॉक्स, पर ओतिरो हिकिड़े हिकिड़े ते टाइम वधीक थो लॻे। ॻाल्हि मिड़ी साॻी आहे, नंढा हूंदा आहिनि त वधीक ठहंदा आहिनि, वॾा आहिनि त घटि ठहंदा, पर महिनत हिकु जेतिरी आहे। सो इहो आहे हिन महिल ताईं जो कमु। हाणे हलूं था निमाज़ जी तयारीअ ते। शाम जा थिया आहिनि 5:30 ऐं थोरी देरि पहिरियों मां वॉक करे अची वई आहियां। हाणे मां थोरी तयारी थी कयां, राजमा पचाईंदमि मटर पुलाव, त उनजी तयारी करे वठां ऐं उन सां गॾु कबाब तरींदमि। सो हाणे छो त सांझे खां पोइ मां सांझी निमाज़ पढ़ण खां पोइ अची मां चांवर चाढ़ींदमि, पर मसाला वसाला विझी हाणे हर शइ जेका आहे रेडी करे थी वञां। हिते पुलाव जो मसालो ठाहे छॾियो ऐं हिन में मटर विधा अथमि। ऑइल जेको हुयो मां पंहिंजो हिन दॿे में लाहे छॾियो ऐं पोइ वरी मां प्याली जे मथां हिनखे ऊंधो करे रखंदी आहियां त जेको बि हिन में रहियल हुजे त उहो सॼो टपकी वञे। ऐं उन खां पोइ ही मुंहिंजे नेक्स्ट कंहिं बि महिल जे क्राफ्ट जे लाइ बोतल जेका आहे उहा हिकिड़ी तयारु थी वेंदी। सो ढकंदी तव्हांखे ख़बर आहे मां यूज़ कंदी आहियां हिननि जा।
त ढके ते पियो आहे ऑयल चङी तरह सां हिन मां ॻड़ी वेंदो त पोइ इहा बोतल हितां मां हटाए छॾींदमि। सांझी नमाज़ पढ़ी अची वई आहियां ऐं हाणे मां पुलाउ पचाइण जी तयारी कंदमि, छो त मसालो मुंहिंजो पहिरियों खां ई ठहियलु हो ऐं सोचियमि त इन कम सां गॾु गॾु तव्हां सां कचहरी बि कयां ऐं गॾु गॾु चांवर बि पचायां। सो सिलसिलो कमनि जो जारी रहंदो जेसिताईं ज़िंदगी आहे हमेशह। ऐं मंझंदि जो हक़ीक़त में मां जॾहिं मानी खाई, माना कुझु टाइम अहिड़ो हूंदो आहे जो मां तव्हां सां शेयर न कंदी आहियां, यानी खाई पी खाइण खां पहिरियों पचाइणु, मानी पचाए खाई पोइ निमाज़, उनखां पोइ आरामु लाज़मी। जीअं त मां तव्हांखे ॿुधायो आहे पहिरीं त मानीअ खां पोइ मुंहिंजे लाइ आरामु फ़र्ज़ु हूंदो आहे, त कलाकु विच में मिलंदो आहे आराम जो। उनखां पोइ 3 जी आज़ान, पोइ वॉक जो टाइम ऐं गॾु गॾु वापसीअ ते 15 मिंटनि जो वरी रेस्ट। ज़ाहिरी ॻाल्हि आहे सहकी थी पवां, थकिजी थी पवां, त उहो ज़रूरी हूंदो आहे। ऐं अॼु मां इहे रिलीअ जा 2 पीसिस ठाहिया, 2 स्क्वायर्स। सो इंशाल्लाह शुरू थी आहे त ख़तम भी थी वेंदी, हिन में बि टाइम लॻंदो थोरो काफ़ी सारो, छो त आसान न आहे। ऐं उनखां सवाइ सुठो ॾींहुं गुज़रियो, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, जीअं मां चाहियो उअं ई ॾींहुं गुज़ारियो पंहिंजी मर्ज़ीअ सां। त उन ॾींहुं जी दिलि ख़ुशि थींदी आहे जंहिं ॾींहुं मां किचन खां सवाइ या घर जे ॿियनि कमनि खां सवाइ जंहिं ॾींहुं मां सुई धागे जो कमु कयां त मां सम्झंदी आहियां मुंहिंजो ॾींहुं सजायो थियो। सो हालांकि अॼु सुबुह जो एक्स्ट्रा निंड बि कई हुयमि, उनजे बावजूदि मां लंच खां पोइ वरी मुंहिंजी अखि लॻी वई, पोइ अखि खुली मुंहिंजी निमाज़ जे टाइम ते 3 जी आज़ान सां। सो हाणे इहो आहे अॼु जी कचहरी। सावा मिर्च, सुरह जीरी खां सवाइ असांजो सिंधियुनि जो कोई पुलाउ कंप्लीट न हूंदो आहे, ऐं जेके नथा विझनि पुलाउ में सुरह जीरी त हक़ीक़त इहा आहे त उहे सिंधी पुलाउ नथा पचाइनि, ठीकु आहे। सो असांजे सिंधियुनि जे पुलाउ में सुरह जीरी लाज़मी हूंदी आहे। सो चांवर विधा आहिनि, हाणे जेसिताईं चांवर पचंदा तेसिताईं कुझु न कुझु ॻाल्हियूं करे था वठूं। किचन जेको हूंदो आहे, चवंदा आहिनि त घर जी दिलि हूंदी आहे, घर जो सेंटर हूंदो आहे, मर्कज़ हूंदो आहे। सो हिन महिल मां घर जे सेंटर में बीठी आहियां, सोचियमि त कमु कंदे कंदे अॼु तव्हां सां कचहरी बि हितां ख़तमु कयां। ऐं ॿी ख़ासि ॻाल्हि इहा आहे अॼु जी वीडियो में, त अॼु हीअ जेका वीडियो तव्हां ॾिसी रहिया आहियो उहा मुंहिंजे चैनल ते वीडियो नंबर 1300, हिन वीडियो सां गॾु 1300 वीडियोज़ कंप्लीट थी वियूं तव्हां सभिनी जे ॾिसण जे लाइ। सो 1300 नंबर हीअ वीडियो आहे, ठीकु आहे। सो इहा ख़ासि आहे, ऐं सुभाणे खां जेका वीडियो ठहंदी त उहा 1301 हूंदी। सो अॼु 1300 पूरा थिया। सो मुंहिंजे चैनल ते 1300 वीडियोज़ कुकिंग, क्राफ्टिंग, डेली लाइफ व्लॉग्स ऐं रिसाइक्लिंग, गार्डनिंग, होम डेकोर, स्टिचिंग, पैच वर्क, एम्ब्रॉयडरी, कट वर्क, स्टोन पेंटिंग, स्टोन आर्ट ऐं प्लास्टिक बॉटल जा क्राफ्ट्स, यादि नथो अचे न केतिरा आहिनि। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त 1300 वीडियोज़ कुझु त हूंदियूं न। इन्हनि वीडियोज़ में कुकिंग जूं जेके आहिनि उन्हनि जूं वरी अलॻि अलॻि प्लेलिस्ट ठहियल आहिनि मुंहिंजूं, यानी वेजिटेबल रेसिपीज़ अलॻि आहिनि, स्वीट रेसिपीज़, राइस रेसिपीज़, चिकन रेसिपीज़, फिश रेसिपीज़, ऐं जेके मिक्स आहिनि उन्हनि जो वरी प्लेलिस्ट जो नालो आहे कुकिंग रैंडम, यानी उन में मां जीअं गोश्त जूं आहिनि, के कीमे जूं आहिनि, के ईअं डिफरेंट टाइप जूं उन में मां रखियूं। ऐं स्नैक्स आहिनि मुंहिंजा, कबाब ऐं कटलेट्स जी रेसिपीज़ अलॻि आहिनि, ऐं बिहनि जी त पूरी मुंहिंजी प्लेलिस्ट अलॻि आहे, त बिह धोइणु, छिलणु, कटणु ऐं पोइ उनखे डिफरेंट तरीक़ा उन जा पचाइण जा। त 1300 वीडियोज़ ज़रे घटि 4 साल, जनवरी में थींदा 4 साल पूरा। 2018 जनवरी खां मां चैनल जे लाइ कमु शुरू कयो हो, 19, 20, 21, हा, त जेको आहे जनवरीअ में 4 साल पूरा थींदा। सो 4 सालनि जी राति ॾींहं महिनत हर रोज़, ऐं इन विच में अहिड़ा ॾींहं बि गुज़रिया आहिनि जिन में मां 2 या 3 वीडियोज़ बि कंहिं ॾींहं ते अपलोड कयूं आहिनि। काफ़ी सारा ॾींहं अहिड़ा गुज़रिया आहिनि जो 2 वीडियोज़, हा। ऐं मां जेकी प्लेलिस्ट ॿुधाई उन में ॿारनि जूं स्टोरीज़ ऐं उन में मुंहिंजो पपेट शो, त इलाही कुझु आहे, इलाही वैरायटी आहे, नंढनि वॾनि सभिनीनि जे लाइ। सो पहिरियों बि मां जेके नवां यूट्यूबर्स आहिनि जिन जा चैनल्स आहिनि उन्हनि खे मां इहो मशवरो ॾिनो त टॉपिक अहिड़ो रखो जो तव्हां वैरायटी शेयर करे सघो। अगरि को हिकिड़ो टॉपिक आहे त पोइ तव्हां उन ते लिमिटेड थी रहिजी वेंदो, उन में अॻियां नथा वधी सघो। हिकिड़ी हदि हूंदी आख़िर करे करे बि साॻे टॉपिक ते घणो कमु कबो। सो इहो हुयो अॼु जो हाल अहिवाल। सो हिन 1300 नंबर वीडियो खां तव्हांखां मोकिलायां थी मुंहिंजी तरफ़ां इलाही सारी दुआऊं, इलाही सारो प्यार, ख़ुशि जो, आबाद जो। ज़िंदगी रही त इंशाल्लाह सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं
अल्लाह वाहिद।